नाज़ ख़बर शामिल कंदासीं। सकरन सिंध तरक्की पसंद पार्टी के ज़िले जनरल सेक्रेटरी बुडल मक्सी के घर ते पुलिस चढ़ाई खिलाफ STP तहलके सकरन पारा नेशनल प्रेस क्लब आडो अयूब खोसो गुल इनकलाबी सिंध तरक्की पसंद हारी संगत के ज़िले अगवान हुसैन किरियो ऐं ॿियनि जी अगवानी में नटण उस में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते हुननि ख़िताब कंदे चयो त सिंध में बिटे निज़ाम खिलाफ STP जे कामयाब जदोजहद खां पोइ सिंध सरकार मुसलसिल असांजे कारकुननि ऐं अगवाननि मथां हथ टोकियूं FIR दाख़िल करे उन्हनि जे घरनि ते चढ़ायूं करण जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्त बि 6 जून ते बहरिया टाउन इंतजामिया ऐं अफ़गानियुनि खिलाफ एहतजाज जे ऐलान खां पोइ सिंध दोस्त दूरियुनि खिलाफ मंज़ूम नमूने FIR दाख़िल करे गिरफ़्तारियुनि जो मंसूबो जोड़ियो वियो आहे, जंहिंजो वाज़े सबूत आहे त STP जे ज़िले जनरल सेक्रेटरी बुडल मक्सी खिलाफ बिना जवाज़ कोड़ी FIR दाख़िल करे बालूजा कुबा पुलिस जे SHO चादर ऐं चौधीवारी जो तक़दुस पामाल कंदे उन जे घर ते चढ़ाई कई, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चेतावनी ॾियूं था त सिंध धरतीअ जे वारसनि सां नाजाइज़ो बंदि न कयूं वयूं त उन जा नतीजा ख़राब निकिरंदा। हुननि मुतालबो कयो त बुडल मक्सी तां केस ख़त्म करे उन खे फौरन आज़ादु करायो वञे। मुज़ाहिरे में मुश्ताक मांझोटो गुल हसन बंगलानी अली गौहर मक्सी समेत ॿियनि अगवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई।